मीरपुर बठोरो मां रिपोर्ट कर रहियो आहे लाल बख्श खड़क। कुछ ॾींहं अॻु सुजावल जे वकील पारां वापारी तशद्दुद करण ऐं संदसि भाउ हाफ़िज़ राज़ मेमण ते व्याज जो कूड़ो केस दाख़िल करण ख़िलाफ़ वापारी एसोसिएशन पारां अब्दुल गफ़ूर मेमण, डॉक्टर ग़ुलाम रसूल ज़ऊर, रफ़ी ख्वाजा, नरमल नज़ीर खटी, मलिक रसूल बख्श मेमण, मुमताज़ शोराई, कादिर बख्श ज़ऊर, डॉक्टर अकबर मेमण, असगर लाखाई, सरमद मेमण समेत ऐं ॿियनि तलाव चौक खां रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। पर मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त कुझु ॾींहं अॻु सिजावल जे वापारी नवाज़ मेमण ATM मशीन मां पैसा कढी रहियो हो त बासर वकील अंदरि घिरी हिन मथां तशद्दुद कयो ऐं संदसि भाइरनि शरीफ़ शहरनि मोअज़िज़ वापारियुनि मथां व्याज वठण जो कूड़ो केस दाख़िल कराए हिननि जी इज़त मजरूह कई ऐं साख खे नुक़सानु पहुचायो आहे। हिननि मुतालबो कयो त मुअज़िज़ वापारियुनि मथां कूड़ो केस ख़तमु करे वापारियुनि सां इंसाफ़ कयो वञे।